सिंध जी जेका तारीख़ी हिकिड़ी सुञाणप आहे उहा कहिड़ी आहे? मिसाल आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कॾहिं सिंध खे कलमो पढ़ायो वियो त कंहिं वरी हुनखे तिलक हणी छॾियो। असल में सिंध केरु आहे? असल में सिंध साईं उहा आहे जंहिं सॼी इंसान ज़ात खे तहज़ीब सेखारे, जी जंहिं सॼी इंसान ज़ात खे शहरी तहज़ीबी ज़िंदगी ॾिनी, जंहिं सॼी इंसान ज़ात खे ॿोली सेखारी, ॿोलियूं ॾिनियूं, जी जंहिं सॼी इंसान ज़ात खे कपिड़ो पाइणु सेखारियो, जंहिं सॼी इंसान ज़ात खे सूरत ख़ती ॾिनी, जंहिं सॼी इंसान ज़ात खे कची पकी सिर ठाहिणु ॾिनी, ठाहे ॾिनी, जी ठाहिणु सेखारी। जी सिंधी क़ौम ऐं सिंध असल में उहा आहे जंहिं सॼी इंसान ज़ात खे सभ खां पहिरियों साइंस जो बुनियादु फीथो ॾिनो, जंहिं दुनिया खे सभ खां पहिरियों बहरी जहाज़ ॾिना, जंहिं दुनिया खे सभ खां पहिरीं सिक्को ॾिनो, मंडी मार्केट ॾिनी, करेंसी ॾिनी, ऐं जंहिं दुनिया खे सभ खां पहिरीं सिटी स्टेट्स जो तसवर ॾिनो जेको असांखां यूनानियुनि खयो आहे, यूरोप खयो आहे बाद में, ऐं सॼी दुनिया खे ड्रेनेज समेत जदीद तसवर ॾिना, स्विमिंग पूल जा, बाज़ारुनि जा, मार्केटुनि जा ऐं नक्शा कुशादा। ऐं किन माहिरनि जो चवणु आहे त न्यूयॉर्क सिटीअ जो जेको नक्शो आहे उहो मोहन जो दड़े खां मुतासिर थियल आहे। मोहन जो दड़े गलियूं ईअं हूंदियूं बिल्कुलु। ऐं सो असल सिंध उहा आहे जिन तहज़ीबुनि ऐं मज़हबनि खे जनमियो ऐं सनातन धर्म जा असां ख़ालिक आहियूं, वेदनि जा असां ख़ालिक आहियूं। वेदनि खां अॻ में का तारीख़ नथी मिले। तारीख़ जा बेसिकली ॿ दौर आहिनि, हिकिड़ो प्री हिस्टोरिक, ॿियो पोस्ट हिस्टोरिक। ॿिन्ही दौरनि में अॻ में असां बीठा आहियूं। बिल्कुलु। प्री हिस्टोरिक दौर में तव्हांखे सूरत ख़ती, तहरीर, तारीख़ नथी मिले, पर तव्हांखे एंथ्रोपोलॉजिकल, आर्कियोलॉजिकल साइट्स मिलनि थियूं। इहा धरतीअ जी फितरत जी ॿोली आहे, उनजी क़दामत जी ॿोली आहे, उन क़दामत जी अलामत आहे, उञाण आहिनि, सैम्बल्स आहिनि, साइंस आहिनि, उहे बि असां वटि आहिनि। मोहन जो दड़े समेत खानगढ़ या ॿिया खोड़सरी साइट्स, उन हड़ापा, इहो सॼो सिंधु तहज़ीब आहे। इंडिया सॼी सिंध आहे। सरस्वती तहज़ीब इंडिया खे अगरि आहे त उहा बि सिंध जी आहे, सिंधु नदीअ मां निकितल आहे, अलॻि का तहज़ीब न आहे। तंहिंजे करे हीउ सॼो ख़ितो मशरिक़ जेको बि आहे उहो सॼो उन ज़माने जो जेको 10 लख स्क्वायर फुट जेका 10 लख स्क्वायर किलोमीटर जेका दाइरो हो असांजी तहज़ीबी जाग्राफीअ जो, उहो सॼी दुनिया हुई। ठीकु आहे न। उतां खां जाॾे काॾे वियो आहे। मग़रबी यूरोपी मुफ़क्किरनि, आर्कियोलॉजिस्ट ऐं पंहिंजो एंथ्रोपोलॉजिस्ट माहिरनि ऐं हिस्टोरियंस जो चवणु आहे त अमेरिका जा असुल बाशिंदा सिंधी आहिनि। उतां जी इंडियाना असल में सिंधी माण्हुनि जी आहे। यूनान में असां 800 साल रहिया आहियूं ऐं यूरोप खे असां सिटी स्टेट जो तसवर ॾिनो आहे। इंडिया वंस इन ग्रीस, इंडिया इन यूरोप, इंडिया इन अमेरिका। इहे मुख़्तलिफ़ किताब आहिनि, मुख़्तलिफ़ रिसर्च जेके आहिनि दुनिया जे अंदरि। तक़रीबन 10,000 मकाला लिखिया विया आहिनि इंडस सिविलाइज़ेशन ते, उहे सिंध ते, सिंधी क़ौम ते लिखिया विया आहिनि। उनजी बुनियाद ते प्री हिस्टोरिक या पोस्ट हिस्टोरिक पीरियड में सभ खां मथां ई जेका शइ धरती, क़ौम, वतन अगरि को आहे रूए अर्ज़ ते, रूए ज़मी ते, त उहो सिंध ऐं सिंधी क़ौम जो आहे। इहा आहे सिंध। त हीउ जेको असां वटि कॉन्सेप्ट आहे, मुख़्तलिफ़ राइटर्स या असां ॿिया सभु इहा हिकिड़ी ग़लती करे वेंदा आहिनि त इन प्री हिस्टोरिक या हिस्टोरिक खे असां इंडियन हिस्ट्री लिखंदा आहियूं। मतिलबु जॾहिं बि असां ज़िक्र कंदा आहियूं हुनजो त इंडियन ज़िक्र कंदा आहियूं। त जीअं हाणे चारवाका आहिनि, चनाक्य आहे टैक्सिला वारो, उन्हनि सभिनी खे असां इंडियन तसवर करे वेठा आहियूं। इन जो छा सबबु? असां पंहिंजी हिस्ट्री विञाए वेठा आहियूं या इन जो को ॿियो सबबु आहे? न, हुनजो सबबु इहो आहे त इंडिया जेका आहे सा इंडस मां वरितल आहे। ठीकु आहे। ऐं हिंद जेको लफ़्ज़ आहे उहो हिंद या इंड बि सिंध मां वरितल आहे। मूं सवेरे गुफ़्तगू में अर्ज़ु कयो हो त ईराननि सां गॾु यूनानियुनि वटि सीन जे उचार जो वॾो हिकिड़ो इशू रहियो आहे। ठीकु आहे। ईअं उते सीन जी जाइ ते हे जो उचार अची वियो, सिंध जी जाइ ते हिंद ऐं इंद थी वियो। जिथां इंडिया पैदा थी या हिंदुस्तान पैदा थियो।
हिकिड़ी ॻाल्हि इहा। जी ॿी ॻाल्हि तव्हांखे इन जे ई दलील में अर्ज़ु कयां त जीअं अरबन वटि पे लफ़्ज़ कोन्हे, जी हू पाकिस्तान जे लाइ लिखंदा आहिनि अल पाकिस्तान, पाकिस्तान ठीकु आहे, पे जो उचार कोन्हे। इन दुनिया जी बिल्कुलु। केतिरनि ई ॿोलियुनि ऐं क़ौमुनि वटि केतिरा ई उचार कोन्हनि, जी ऐं चार उचार असांजा जेके एक्चुअल आहिनि सिंधी तहज़ीब, सिंधू धरती ऐं सिंधी क़ौम जा, उहे दुनिया जी कंहिं बि ॿोलीअ में कोन्हनि। जी उहे मां तव्हांखे ॿुधायां, णूण वण, जी हा ñe मुञ गे गऊं ॾाल ॾेॾर, इहे दुनिया जी कंहिं बि ॿोलीअ में चारई उचार कोन्हनि। ईअं असांजी ॿोलीअ में दुनिया जा केतिरा उचार न हूंदा जेके जपनीज़ में हूंदा, चाइनीज़ में हूंदा, कोरिया जी ॿोलीअ में हूंदा, या को जर्मन में हूंदा, या को स्पेनिश में हूंदा, या को जेको आहे सो कंहिं ॿी ॿोलीअ में हूंदा। दुनिया जे अंदरि हज़ारें ॿोलियूं आहिनि। जी बिल्कुलु। हिकिड़ी रिसर्च मुताबिक़ इंडिया में रुॻो 19,000 जे लॻभॻि ॿोलियूं रहियूं आहिनि। गॾियल हिंदुस्तान जे अंदरि को 19,000 जे लॻभॻि ॿोलियूं सिर्फ़ु हिंदुस्तान में रहियूं आहिनि। त तव्हां अंदाज़ो लॻायो त दुनिया में केतिरियूं ॿोलियूं आहिनि। 10,000 खां 12 न अञा मथे आहिनि न, 19,000 त सिर्फ़ु हिते थी वियूं। त माना दुनिया जी बाक़ी 10-12 हज़ार अलाए केतिरियूं ॿोलियूं आहिनि, चई नथो सघिजे। के मतरूक थी वियूं, के हलनि थियूं, ऐं के जेको आहे सो किन ते अञा रिसर्च चले थी। त इहो जेको हुयो इंडिया चवणु, उहो सिंध खे ई इंडिया चवणु हुयो। ऐं इंडिया वंस रूल्स अमेरिका, या इंडिया वंस रूल्स फलाणो मुल्क, इन जो मतिलबु सिंध हो। इंडिया माना सिंध। बिल्कुलु ईअं जीअं तव्हांखे अरोड़ खे काफ़ी जायुनि ते अलोरा लिखियो वियो आहे, असल में उहा अरोड़ा असांजी हीअ रोड़ी जिते तव्हां वेठा आहियो, रोड़ी हिल्स ही तहज़ीबी असांजो जेको सिलसिलो आहे। ऐं अफ्रीका सां गॾु इहा बि रिसर्च आहे त जेको इब्तिदाई इंसान हुयो, बनमांस मां जेको माण्हू थिए थो, उनजा कुझु नस्ल हिते हिन रोड़ीअ जी गारुनि में बि हुया। ही सभु समुंड जा जेके लेयर्स आहिनि, जेके तव्हांखे रोड़ी वेंदे ही नज़र था अचनि, या नए जबल ते ही जेको खाइजी वियो आहे, ख़ूबसूरत हेठों लॻे थो जबल पहाड़, इहे समुंड जूं लहरूं आहिनि। ठीकु आहे न। इहे समुंड जॾहिं हेठि लही वियो आहे, ऐं ॿी निशानी हूंदी आहे त जिथे ॻाढ़ाण आहे, जेका ज़मीन ॻाढ़ी आहे, उनजो मतिलबु आहे त उते समुंड रहियो आहे। ही ॻाढ़ी ज़मीन आहे जिते असां रहिया आहियूं, आहियूं सखर रोड़ी, ही ॻाढ़ा पत्थर ॻाढ़ी, इहो उञाण आहे त हिते समुंड। ऐं जिथे वरी वारियासो रंग आहे, सिल्वर क़िस्म जो वारी आहे, उनजो मतिलबु आहे उते दरिया रहियो आहे। ठीकु आहे। उन में ही तव्हांजो पुराणो जेको आहे सो दरिया जो रुख जेको हुयो, इनखे छा चवंदा आहियूं पाण, इहो हाकड़ो आहे, या ॿियूं कुझु जेको आहे सो थर जे पासे ॾे जेके असांजी नदियूं वांदियूं, उहे सभु हाणे ख़तमु थी वियूं। त इहो तव्हांखे थर थो नज़र अचे, वारियासो तर। ठीकु आहे। इहे अलामतूं आहिनि। त माना असां बुनियाद आहियूं, असां सभु कुझु आहियूं। इहो असांखे ई इंडिया चयो वियो आहे, ॿी का इंडिया न हुई, न आहे दुनिया जे अंदरि। दुनिया जे अंदरि अॼु बि मोहन जो दड़ो इंडिया में तस्वर कयो वेंदो आहे, या ईअं सम्झो त मोहन जे दड़े जे करे इंडिया खे ॼणो या अहमियत ॾिनी थी वञे, या पाकिस्तान हाणे जेकॾहिं थियो बि आहे को अधु मुने सदीअ खां, त उनजी का बि एतिरी अहमियत न आहे, जेका अहमियत तारीख़ी तौर ते ख़ुदि सिंध जी आहे। ऐं सिंध सुकुड़जी वई आहे। हेॾा कश्मीर ताईं सिंध हुई, हेॾा तव्हांजे श्रीलंका ताईं सिंध हुई। इंडिया खां टपी वञो, श्रीलंका आहे न, जिथे रावण आहे, राम जो किसो आहे, रावण जी लंका अॼु बि मौजूदु आहे, उनजा निशान आसार मौजूदु आहिनि, जिथे हुन सीता खे रखियो, उहो श्रीलंका असांजे लतीफ़ जी शाइरी में मौजूदु आहे। श्री लफ़्ज़ निकितल आहे श्रीअ मां, यानी मोहतरम, वॾो, अज़ीम, ग्रेट। ठीकु आहे। श्री ऐं लंका माना को इलाइक़ो, लंका कन लतीफ़ जी ॿोलीअ में आहे। हाणे इहो रावण बि सिंधी आहे, राम बि सिंधी आहे, सीता बि सिंधी आहे। तव्हांजो गौतम बुद्ध बि सिंधी आहे। तंहिं ज़माने जो इहो जेको गौतम जी स्टेट आहे, हुनजे वालिद साहब उहो सिंधी आहे। अशोक कुमार हितां जो, तव्हांजे हिन जो जेको कोटड़ी कबीर जो आहे, हितां बबरो साहिब चवंदो आहे, अशोका हितां जो आहे। त इहे सभु माना तव्हां ॾिसो न, त इहे सभु शयूं जेके वॾा वॾी शख़्सियतूं आहिनि, उहे तारीख़ी तौर ते सिंध जूं आहिनि। ऐं उन्हनि खे पोइ इहो सिंध जी जाग्राफीअ सां हिकिड़ो अलमियो थियो आहे। कल्ह ताईं जूनागढ़ असां सां हो, राजस्थान असां सां हो, साईं तव्हांजो ही जैसलमेर ख़ूबसूरत, ही तव्हांजो उदयपुर गुजरात, इहे सभु शयूं असांजियूं हुयूं न। हेॾा कश्मीर, सॼो पंजाब, सॼो बलूचिस्तान जी तारीख़ या पंजाब जी तारीख़ कोई वधि में वधि 600 साल जी आहे। उन खां अॻु त सिंध हुई न। ईरान जो अञा बि जेको सूबो आहे सीस्तान, अॼु बि इहो पुराणे शिव आस्थान जी हद आहे न। असांजो जॾहिं शिव हुयो सेवण में, सेवण जो असुल नालो सेविस्तान खां अञा असुल नालो शिव आस्थान, शिव जी रहण जी जाइ, जिते शिव पंहिंजी घरवारी जे मौत ते रक़्स कयो, जंहिंजे करे उतां जो धमाल मशहूरु आहे, जंहिंखे हाणे कलंदरी धमाल था चऊं, असल में शिव जी धमाल आहे। त इहो सॼो इलाइक़ो असांजो न, बलूचिस्तान त कुझु बि न आहे। ईरान जो माना सीस्तान सूबो बि असांजी सिंध जो, ऐं ईरान खां अॻिते कुझु अरब स्टेट्स बि सिंध में ईंदियूं। हेॾा अफ़गानिस्तान सिंध में हुयो, होॾां साईं तव्हांजो
पंहिंजो कश्मीर ताईं जेके बि सरहदूं आहिनि, चाइना ताईं सिंध हुई, हेॾां जेको आहे श्रीलंका ताईं सिंध हुई। के त मौक़े खे चवनि था त इंडोनेशिया श्रीलंका खां परे आहे, उहा बि सिंध हुई, वाह, ऐं इंडो लफ़्ज़ बि उहो असांजी इंडस मां वरितल आहे। वाह, तंहिंजे करे इन ते त असां वटि रिसर्च ई नथी आहे आज़ादाना, हिकिड़ी आज़ाद रियासत जीअं कंदी आहे, उहा आज़ाद रियासत असां आहियूं न। ऐं हिन स्टेट जेको असां सां हेॾो सच दिलचस्पी ऐं एतिरो इंट्रस्ट आहे कोन लगाव न जो उन लेवल ते को हिन ते रिसर्च करे सघनि। इहो अंग्रेज़नि जेका कई सा कई, उन खां पोइ रिसर्च थी कोन्हे। बिल्कुलु हिते वॾा इदारा क़ाइमु थियणु घुरिजनि, रिसर्च थिए त ख़बर पए। ही दुनिया में जेके 10 खां 12,000 मकाला ऐं किताब लिखिया विया आहिनि, जी, ऐं वधि में वधि अंग्रेज़ी ॿोली में असांजी तहज़ीब ते, उन्हनि सभिनी खे सिंधी में तर्जुमो तर्जुमो कयो करणु वञे, सिंधी माण्हुनि खे ॾेखारिया वञनि त ख़बर जॉन पए मार्शल न। जो ई कमु तर्जुमो न आहे। अलाए त छा कमु आहे साईं। हिन खां ओरिजिन ऑफ स्पीशीज़ जे ख़ालिक चार्ल्स डार्विन खां वठी उहो असांजे हक़ में आहे। वॾी वॾी शख़्सियतूं असांजे हक़ में आहिनि। सो इहो आहे त सॼो सिंध हुई। राजा ॾाहर खां पोइ अॻे त ॿी हिस्ट्री खे छॾियूं था, सिंध खे न को अहिड़ो हुकुमरान मिलियो जो का हिकिड़ी सेंट्रलाइज़्ड आर्मी ठाहे आहे जेका सरहदुनि जी पंहिंजी क़ौम जी हिफ़ाज़त तहफ़ुज़ करे सघे आहे। ऐं असां ॾिसूं था त कलोड़नि जे दौर में नादिर शाह अफ़गानी खे ढल बि ॾियूं था, ऐं वरी असां ॾिसूं था त अंग्रेज़ अधु कलाक जे टाइम पीरियड में सिंध फ़तेह करे था वञनि। छा सिंधी भाड़िया हुया, बुज़दिल हुया, या हुकुमरान भाड़िया बुज़दिल हुया, वक़्त जो जबर हुयो, अहिड़ो छा थियो जो एॾी वॾी क़ौम, एॾी वॾी हिकिड़ी तारीख़ उहा ईअं तहस नहस थी वञे, गाइब थी वञे? ॾिसो, दुनिया जे अंदरि फितरत, तारीख़ ऐं समाजनि जे अंदरि इंडिविजुअली या कलेक्टिवली एटीट्यूड टुवर्ड्स थींदो आहे। फौज जी ज़रूरत, ताक़त जी ज़रूरत उन्हनि वजूदनि खे, फर्दनि या क़ौमुनि खे, समाजनि खे, या इज्तिमाही धुरियुनि ग्रोहनि खे पेश ईंदी आहे, जिन खे या ख़तरो हुजे या जेके तोसी पसंदि हुजनि। सही। सिंध हज़ारनि सालनि खां न तोसी पसंदि रही आहे ऐं न वेराक रही आहे, न हथियार ठाहिया अथसि, इन करे जो ख़ुशहाल ऐं पुरअमुन रही आहे। ऐं असांखे कंहिंखां ख़तरो बि न हो शुरू खां वठी। पर अगरि असां ते हमला थिया आहिनि, पहिरियों हमलो ख़ुदि असांजे मोहनजोदड़ो जे दौर खां पोइ बि वेझड़ में थियो आहे, ठीकु आहे न, जेको आर्यन जो हमलो चयो वञे थो उहो बि थियो आहे। त उनखे बि असां जंहिं नमूने मुंहुं ॾिनो आहे, उन खां पोइ असां वटि वरी ख़ुदि मोहनजोदड़ो या उन खां पोइ जी वेझी तारीख़ या तहज़ीब जे अंदरि को हथियार नज़र नथो अचे। इवन को भालो, बड़छी, तलवार, तीर, का शइ न चो त असां उन्हनि खे बि ॾाढो बहितर तरीक़े सां हैंडल करे वरी इन शइ खे विसारे छॾियो आहे त को असांखे अहिड़ी शइ जी ज़रूरत हुजणु खपे। उन खां पोइ मुसलसल राजा ॾाहर ताईं असांजी तारीख़ ऐं तहज़ीब पुरअमुन ऐं ख़ुशहाल रही आहे। ऐं उनजो इहो सबबु हुयो त अरबन असां ते तमामु घणियूं काहूं कयूं, 14-15 तमामु घणियूं, 17-18 अचे थो तारीख़ में काहूं थियूं आहिनि। ऐं उनजी आख़िरी काह जो हिकिड़ो सबबु त इहो बि आहे त करबला खां कुझु माण्हू हिते पनाह वठणु आया। कुझु तारीख़ुनि में इहे बि रेफरेंसिस आहिनि त जेको आहे सो हज़रत इमाम हुसैन ऐं राजा ॾाहर जी पाण में संढू हुअण वारी हिकिड़ी रिलेशनशिप बि हुई। उन ते तारीख़ जा पंहिंजा एतिराज़ ऐं पक न पक, शक ऐं तस्दीक जा पंहिंजा बहस अलॻि आहिनि, पर ॻाल्हियूं ज़रूरु आहिनि। त उहे संढू हुया पाण में, ऐं हक़ पसंदि हुजण जे करे इंसान दोस्ती जे बुनियाद ते बि, रिश्तेदारी जे बुनियाद ते बि राजा ॾाहर करबला जे माण्हुनि खे पनाह ॾिनी हुई, जंहिंजे करे हिजाज बिन यूसुफ मोहम्मद बिन कासिम खे हिते आख़िरी हमलो करायो। उन खां अॻु में अरबन जे हमलनि जा पंहिंजा पस मंज़र हुया, बुख हुई, लुट पुर हुई। अरबन जी तारीख़ रही आहे, अरबन जी का तारीख़ी मईशत रही न आहे। हिकु हू हुया बकरार ऐं रेढार, शिकारी दौर खां अॼु ताईं शिकारी दौर में ई रहिया। न उन्हनि वटि के वॾियूं नहरूं दरिया हुया, ठीकु आहे न, नील दरिया जी पंहिंजी हिकिड़ी तहज़ीब आहे, उहो अरबन जो कोन हो, ठीकु आहे। ऐं समुंड ते को मिठो पाणी न हूंदो आहे, खारो पाणी हूंदो आहे, उन ते बि हाणे पहुता आहिनि। बाक़ी हुयो हिननि वटि रेगिस्तान। इन रेगिस्तान में ही जेको आहे फुरूं कंदा हुआ, ईंदे वेंदे मुसाफ़िरनि खे तंग कंदा। साइंस खां अॻु जे ज़माने में या सदी ॾेढ खां अॻु जे ज़माने में ख़ुदि असांखे पंहिंजे पोड़नि खां सीने बि सीने जेके हक़ीक़तूं मिलियूं आहिनि त जेके हितां जा मुस्लमान हज ते पहिरें पंधु वेंदा हुआ, ख़ुदि उन्हनि खे अरब फुरींदा हुआ जेके हुते हज करणु वेंदा हुआ। उहे वीचारा वॾो मोटी अरबन जा लिबास खणी हिते पाइण ख़ुशि थींदा, उते उन्हनि खे वञण ते अरब ई लुटींदा रस्तनि में। उनजो कमु लुटणु हुयो, हू तारीख़ी तौर ते लुटेरा रहिया, जंहिंजो असरु ख़ुदि अफ़गाननि ते पियो, कुझु ईराननि ते पियो, कुझु वरी पोइ बाद में हाणे वेझी तारीख़ में बलोचनि ते पियो।
तंहिंजे करे लुट फुर धाड़ो चोरी इहो असांजो आहे ई न, इहो एॾा आयो आहे अरबन खां थ्रू अफगानिस्तान, पोइ बलूचिस्तान ताईं, पोइ असां ताईं पहुतो आहे। ठीकु आहे, हाणे हुनजी तारीख़ी मीशत का बि न रही आहे, तारीख़ी मीशत असांजी रही आहे। असां ज़राअत खे जनम ॾिनो आहे। मूं सवेरे पंहिंजे इंटरव्यू में जेको चयो न, हिकिड़ो जुमिलो रहिजी वियो, मां तव्हांखे इहो बि दावा सां चवां थो त ज़राअत खे जनम ॾियण वारी ख़ुदि सिंधी क़ौम आहे। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त सिंधी क़ौम में बि सिंधी औरत उहा बानी आहे एग्रीकल्चर सोसाइटी जी, जंहिं हुनखे जनम ॾिनो आहे। छो त शिकारी दौर जे हुजण जे करे मर्द वेंदा हुआ जंगनि में शिकार करण, जानवर मारण, या कंहिं बि ॿिए तरीक़े सां सभु मोटी ईंदा हुआ। तेसि ताईं हुनजी औरतूं दरिया जी नदियुनि जे, सिंधु दरिया जे किनारनि ते आबाद रही पाणी पीअनि पियूं, भरनि पियूं, खाइनि पियूं। त उते उन्हनि खे फुर्सत मिली, फुर्सत सां गॾु हिकिड़ा अजीब तजुर्बा ऐं मुशाहिदा साम्हूं आया त काशे खाधल हुजे ऐं उछलनि पिया त उन मां काशे बूटो फुटे पियो, त हुननि उते तजुर्बा करे ज़राअत खे जनम ॾिनो, ज़राअत खे डिस्कवर कयो। इहा सिंधी औरत आई। दुनिया जो पहिरियों मलाह मच्छी मारण वारो बि सिंधी आहे, दुनिया जो पहिरियों मुसाफ़िर बि सिंधी आहे, दुनिया जो पहिरियों शिकारी दौर जो माण्हू बि सिंधी आहे। तंहिंजे करे सिंध जी तारीख़ी मीशत जा कई दौर रहिया आहिनि। ऐं उन खां पोइ वरी फीथो मोंजो दड़ो ही हेॾी साइंस जी जेका सॼी मुंहिंजो सवाल मां ॻाल्हाए वञा बसि हिकिड़ो जुमिलो, त असां ख़ुशहाल रहियासीं, पुरअमन रहियासीं, पुर तहज़ीब रहियासीं। इन करे असां ते हमला थींदा रहिया, फुरूं लुटूं थींदियूं रहियूं। ऐं कासिम इन आख़िरी वेड़ में असांजा चवनि था त लॻभॻि 40,000 उठ ऐं घोड़ा रुगो सोन जा भरे वियो। 40,000 सिंधी हसीन जवान न्याणियूं खणी वञी बगदाद जी गलियुनि में विकियूं। ठीकु आहे न, त इहो सभु कुझु हुननि जेको कयो उहो असांजी ख़ुशहाली जे करे कयो। तंहिंजे करे असां कॾहिं बि बेड़ाक बि न रहिया आहियूं, तोसी पसंदि में न रहिया आहियूं। जो परायनि धरतियुनि ते अरबन जो कमु हो, इस्लाम जे नाले में झंडो खणी फलाणी धरती ते का कनि, फलाणी धरतीअ ते। हाणे आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजा ॾिसंदड़ केतिरा ई नाराज़ बि थियनि त 10 दफ़ा थियनि। तारीख़ी हक़ीक़त इहा ई आहे, जेको अॼु जो इसराइल जो जहिड़ो आहे न, इहा ज़मीन तारीख़ी तौर ते इसराइलियुनि जी आहे। छो त इसराइलियुनि जो मज़हब ख़ुदि ॾाढा साॻियो ई अथनि, ईसाई, यहूदी, मुस्लमान, आल इब्राहिम न बाबा। पाण दुरूद पढ़ूं था अॼु बि नमाज़ में, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना वला आल मुहम्मद वला आल इब्राहिम। आल इब्राहिम में बाबा तुंहिंजो यहूदी बि अची वियो, ईसाई बि अची वियो, मुस्लमान बि अची वियो, सभु ॾाढे इब्राहिम जे औलाद आहिनि न, या अलॻि आहिनि, या मां ग़लति आहियां, मूंखे क्लियर कयो वञे। मुमकिन आहे मां किथे ग़लति पढ़ियो आहे, को मुंहिंजो ग़लति शहर आहे। यहूदी ईसाई साॻिया ई सौट न पाण में। इब्रानी ॿोली त अरबी खां अॻु जी आहे तारीख़ी तौर ते, जुइश। ठीकु आहे न, उहा त तारीख़ी तौर ते अॻु जी ॿोली आहे। हुननि जा केतिरा लफ़्ज़, हुननि जो लफ़्ज़ सोलेमान, जेके हिननि सुलेमान करे छॾियो अरबी में, सुलेमान आहे एग्ज़ैक्टली। ईअं ई अलाए केतिरा हज़ार मिसाल ॾेई सघजनि था, मौज़ू कंहिं ॿिए पासे हली वेंदो। त चवण जो मतिलबु इहो अरबन जी तोसी पसंदी हुई, जिन इस्लाम खे बदनाम करे पंहिंजी बादशाहत का हुनजी डीएनए में, हुनजे ज़हन नफ़्सियात जे अंदरि हिकिड़ी शइ बादशाही जो, तख़्त ताज जो, मोतबरी जो, कब्ज़ेगिरी जो, अयाशीअ जो हिकिड़ो जरासीम हिकिड़ो डीएनए में पयल आहे। जंहिंजो हिकिड़ो ॿियो मिसाल इहो बि ॾियांव त ॾिसो, अलाह बि हिकिड़ो, रसूल बि हिकिड़ो, क़ुर बि हिकिड़ो, क़ौम बि हिकिड़ी। पोइ बि हिन 2025 जे साल में बि 22 स्टेट्स, 22 मुल्क आहिनि अरबन जा। आख़िर छो को पुछण वारो आहे? 22 मुल्क अरबन जा छाजे लाइ बाबा? अगरि हिकिड़ी क़ौम आहे मुस्लमान क़ौम, वरी अरब क़ौम आहे, हिकिड़ो मुल्क कयो न। 22 को छो त हर कंहिं जो पंहिंजो नानी वेड़ो हो, हर कंहिं वटि हर जेको चङो मुड़ुस हुयो, जंहिं वटि 4 सिपाही फौजी हुया, ॾाढा मुड़ुस सिपाही फौजी माना धाड़ेल चोर, राज़न जेके दग वेंदनि खे फुरनि, हज कंदड़नि खे फुरनि, या का ख़ुशहाल क़ौम वतन को पाड़े में ॾिसनि ॿुधनि, भले पाड़े खां ॿाहिरि बि 1000 मील परे, 2000 मील परे बि, उन ते वञी का करे इस्लाम जे झंडे नाले में वञी पंहिंजी बदमाशी कनि। इहो हुयो अरबन जो कमु, जंहिंजे करे हुननि इसराइलियुनि ते बि ईअं ई कब्ज़ो कयो। तारीख़ी तौर ते इसराइल, इहो फ़लस्तीन हुयो ई इसराइलियुनि जो हुयो। पोइ वरी 1000 साल हुननि खे मोचड़ा हणी, अरबन जो जेको वॾो हिकिड़ो दौर रहियो इस्लाम जे नाले में, उन में हणी चौधारी ॾिसो अरबन, ही वीचारा 1 करोड़ खां बि घटि आबादी आहे। ऐं अरब या ॿिया मुस्लमान जेके 1 अरब खां मथे आहिनि, ही 1 करोड़ आहिनि, ही पॉइंट समथिंग आहिनि। उन्हनि खे हिननि सुकेड़े एतिरो उन्हनि खे बि कोन था समुझनि। चवण जो मतिलबु हू 1000 सालनि ताईं मोचड़नि में रहिया आहिनि। असां इन्ही खे जस्टिफाई नथा कयूं त इसराइल खे जेको कुझु ज़ुल्म, सॉरी फ़लस्तीन ते जेको इसराइल ज़ुल्म कयो आहे, को जस्टिफाई नथो कयां, हुनखे रद्द थो कयां। मुंहिंजे इंटरव्यू कोई ग़लति माना न ॾे, पर हक़ीक़त अगरि ॾिठी वञे त हक़ीक़त में वतन इसराइलियुनि जो आहे। ज़्यादती अरबन तोसी पसंदी जे बुनियाद ते इस्लाम जे नाले में इसराइलियुनि सां कई आहे। शुरू खां 1000 साल खां वठी 1400 साल खां हुननि खे मोचड़नि में रखियो।
उन खां पोइ हुनजे जर्मनी जे हिटलर हुनखे मुचड़नि में रखियो उन ईसाइत जी बुनियाद ते। माना मुस्लमान ऐं ईसा आहिनि, ॿिनि हिन जूइश खे ॻोल्हे ॻोल्हे मारे हुनजी नस्ल कशी कई आहे, जेका तक़रीबन 1500 साल ते मुहित आहे। उन खां पोइ हिननि जी पंहिंजे DNA जे अंदरि यहूदियुनि जे अंदरि ज़ियानत आहे। अॼु बि दुनिया जे अंदरि नोबेल प्राइज़ जी वॾी अक्सरियत यहूदियुनि जी आहे। साइंस में, कंप्यूटर में, टेक्नोलॉजी में, मिल्कियत में, बिज़नेस में यहूदी टॉप ते आहिनि। हुनजे DNA में हालांकि आहे त DNA वरी बि साॻियो ई, पर ही थोड़ा आल इब्राहिम सभु आहिनि, पर ही अञा उन्हनि में थोरो अॻिते आहिनि। ठीकु आहे, हाणे उन्हनि खे सुकेड़ण जी, उन्हनि खे ज़लीलो ख़्वार करण जी मुस्लमान अरबन ऐं उन खां पोइ ईसा आहिनि, ख़ासि करे जर्मननि या ॿियनि, उन्हनि सभिनीनि हिननि खे मोचड़ा आया आहिनि। उनजे करे हिननि में हिकिड़ो फितरी रद्दमल हुयो पाण में इकठे थियण जो। इन करे हिननि पाण में हिकिड़ी जेका फैला ऐं कहिड़ी हुई जेका हिननि हलाई अथनि तहरीक, वॾो अरसो हलियो आहे, सदियूं इसराइलनि जी। उन में हिननि पाण खे न ॿी हिकिड़ी हुई फ्री मेसन, ठीकु आहे। उन जी बुनियाद ते हिननि सॼी दुनिया जो जेको आहे उन्हनि खे पंहिंजे जूइश नेशन खे कठे कयो आहे। माण्हुनि खे वॾी हिकिड़ी स्ट्रगल करे ज़मीनूं वरी ख़रीद कई अथऊं, ख़ुदि फ़लस्तीननि खां। ॾिसो पाण में वेठा आहियूं, कंहिं बि फ़लस्तीनी जो चपो बि ॻाल्हाइजे अलॻि, कंहिं बि फ़लस्तीनी अरब जो चपो बि कंहिं यहूदी इसराइल अगरि कब्ज़ो कयो आहे त पोइ मुंहिंजो दलील ग़लति। हिननि ख़रीद कयूं आहिनि, इसराइल पाण विकियूं आहिनि। जीअं अॼु सिंधी क़ौम विकिणे थी न, विकिणी पंजाबनि पठाणनि तां ॿियनि खे ॾियो था सभिनी खे, ऐं पोइ सुभाणे मातम कयो, पोइ सुभाणे तव्हांखे मातम जो न हूंदो, ॻाल्हि अलॻि अलॻि कजे। विकी आहे फ़लस्तीननि, रुपए जी शइ 10 रुपए में, 20 रुपए में, किरोड़ जी शइ 20 करोड़ में, 15 करोड़ में, 10 करोड़ में, 2 करोड़ में, 2.5 करोड़ में हुननि विकी आहे। यहूदियुनि ख़रीद कई आहे, ख़रीद करे अॼु हुननि रियासत ठाही आहे। उनजी रियासत हिन रियासत जी लॻभॻि उमिरि साॻी आहे। उन खां पोइ हुननि पाण खे एतिरो मज़बूत कयो आहे जो अॼु सभु अरब मुल्क बि नथा पुॼी सघनि। तंहिंजे करे हक़ जी ॻाल्हि कजे त अरबन वटि का तारीख़ी मईशत कोन्हे। मां मोटी थो अचां, अरबन वटि तोसी पसंदी हुई, अरबन वटि धाड़ा फुरा ऐं बदमाशी ऐं फुर लुट जे करे इस्लाम जे नाले में हुननि वटि हिकिड़ो अहिड़ो बहानो अची वियो हो जो बसि इस्लाम जो झंडो खणो त तव्हांखे हर शइ जस्टिफाई। हालांकि इस्लाम ख़ुदि हिन जी मना थो करे। इस्लाम त चए थो भई ला इकराह फी दीन, ऐं चए थो लकुम दीनकुम वलिय दीन। ही ज़ोरी माण्हुनि खे जेको आहे माना कलमो भराए हुननि खे काफ़र चई गोली हणी छॾ, हिकु तरीक़ो आहे छा? न अलाह न अलाह जो हबीब जेको हिकिड़ो मिसाल नथो मिले यार। पोड़ी गंद थी उछलाए त पाण परेशान था थी वञनि त यार अॼु गंद न उछलायो आहे पोड़ीअ, उनजी आदत लाइ वञनि था। चाइना त उन पोड़ी खे न पिया माराए सघनि छा? कॾहिं मारायूं या ज़ोरी इस्लाम क़बूल करायूं? पोइ जॾहिं पोड़ी पंहिंजे ज़मीर जे आॾो झुकी आहे, हुनजे आला ज़र्फ़ जे आॾो, ऐं पंहिंजे ज़मीर खे ॾिसी करे रुनी आहे, पोइ वञी पाण कलमो भरियो अथई न। तव्हां में आहे अहिड़ी हिन महिल सीरत? तव्हां त उनजे नाले ते हिते अचो था कत्ल कराईंदा। ख़ैर अलॻि मसइलो आहे। तंहिंजे करे हक़ीक़ी इस्लाम जे रूह खे फना करे हिननि छा कयो, अरबन उहो तोसी पसंदीअ में वया ठाहींदा रियासतूं। तंहिंजे करे अॼु 22 मुल्क आहिनि, अञा केतिरा विञाए चुका आहिनि। त हिन जो धंधो इहो हो न। तंहिंजे करे असांजो इहो धंधो न हो। असांजी असुल चुनाव सही आहे त असां पुरअमन हुयासीं, ख़ुशहाल हुयासीं। न असांखे तोसी पसंदीअ जो शौक़ु हो, न असांखे फुरलुट जो शौक़ु हो, न असांखे फ़ौज ठाहिण जो शौक़ु हो। फ़ौज उहे ठाहींदा आहिनि जिन खे फुरलुट जो शौक़ु हुजे। असां पंहिंजो फर्स्ट क्लास पंहिंजे फन में माहिर हुयासीं। असां वटि सभु फन हुया, सब साइंस हुई पुराने दौर जी। राइट टू डिफेंड त अरमान वटा डिफेंड करण लाइ बि न हुई न। उहो बि असां कॾहिं ज़रूरत महसूस न कई न। राजा ॾार खां पोइ हमला थिया, पोइ त असां रहियासीं न। राजा ॾार खां पोइ वारी त सूरत हाली बि थी वई न। पोइ त असां डैमेज थी वियासीं, असांजी सूरत शिकिल डैमेज ख़र्च ख़तम थी वई न। असांखे तराइण जे ज़ोर ते ज़ोरी मुस्लमान कयो वियो। हिते ॾिसो क़ौम सॼी, अवाम सॼो 70 to 80% ॿुध हुयो। हुकुमरानी धुर ब्राह्मण तबिको ऐं प्लस ॿिया उहे 30% तक़रीबन हिंदू हुया। मुस्लमान त पॉइंट समथिंग बि न हुयो न। पोइ डंडे जे ज़ोर ते जॾहिं हमला करे असांखे ज़ोरी कयूं, असां वटि त अमन हुयो, सुकून हुयो, असांखे तकलीफ़ त कोन हुई। सिंध मां को हिजाज बिन यूसुफ ॾे या मोहम्मद बिन कासिम ॾे कंहिं हिकिड़े घर बि को ख़त लिखियो त ॿुधायो असां ते राजा ॾार या ब्राह्मण या हिंदू को ज़ुल्म कयो आहे, असां सां वॾो ज़ुल्म आहे। हालांकि शूदर बि हूंदा, सभु शइ हूंदी, पर पोइ बि असां वटि काफ़ी हद ताईं इंसाफ़ हो। ईअं त तबिका भंगी हुननि वटि बि आहे। असां वटि ब्राह्मण आहे त हुननि वटि सैयद आहे। असां वटि शूदर हो सनातन वटि त हुननि वटि भंगी हुयो, हेठो तबिको हुयो, ऐं ॿिया अलाए केतिरा हेठा तबिका आहिनि। जंहिंजे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई विया त कंहिं अरबीअ खे अजमी ते, अजमी खे अरबी ते फ़ौक़ियत न आहे। पर अरब अमली तौर ते हिन ते न बीह सघिया, अमली तौर ते न बीह सघिया। अमली तौर ते अॼु बि हिन मुल्क जे अंदरि, ख़ासि तौर ते पाकिस्तान इंडिया जे अंदरि या मशरिक़ जे अंदरि कोई बि न आहे बीठो। अॼु बि सईद खे फ़ौक़ियत आहे। सादात चई हुनखे असां खट ते विहाईंदा आहियूं, बाक़ी माण्हू हेठि चङा भला साईं सैयद हो त हेॾा अची वियो भला। छो भाउ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कई आहे, तव्हां छो था कयो? अमल इख़लाक़ किरदार हुजणु घुरिजे।
तंहिंजे करे सिंधी माण्हुनि खे, सिंधी क़ौम खे, सिंधू नेशन खे कॾहिं ज़रूरत इहा पेश ई न आई आहे। इहो धंधो अरबन जो, असांजो न हो। राजा ॾियार खां पोइ वठी जेको असांजो दौर आहे सिंध जी हुकुमरानी जो, उन दौर में को हुकुमरान, को दौर जेको तव्हां सम्झो त ही दौर ऐं ही हुकुमरान जेको हुयो उहो बहितर ऐं सिंध जे लाइ सुठो हुयो? राजा ॾियार खां पोइ अगरि ॾिसूं त सभ खां बहितर दौर अगरि को ॾिसूं त उहो जाम नंदे जो आहे, जंहिंमें पहिरियों त दोदे जो बि आहे, दोदे जो बि सुठो दौर आहे, दोदे जो बि दौर कमाल आहे। ऐं ताराबाई जो जेका असांजी सिंधी हुकुमरान सूमर घराणे जी हुई, ऐं जाम नंदे जो जंहिंमें दुलियो दरिया ख़ान उनजो सपा सालार आहे, इहे कमाल जा दौर आहिनि। ऐं उनखां पोइ तव्हां वटि कलोड़ा डायनेस्टी मां जे दौर में असांजो ज़वाल शुरू थो थिए। समन जे दौर ताईं असांखे तकलीफ़ न आई, समन जे दौर ताईं असां बादशाह हुयासीं, सुमरा दौर में बि असां कमाल हुयासीं। कलोड़ा दौर में असांजो ज़वाल शुरू थो थिए, असां खां इवन जाग्राफियाई हदूं बि खसिजी थियूं वञनि। उन में कलोड़नि फ़क़ीरनि जी बि ख़ुदि ग़लती आहे, जेको हू मज़हब जे फ़क़ीरी मुर्शिदी पीरी मुर्शिदी चकर में पइजी विया। इन में पोइ हुननि छा कयो त माना सनातन ऐं हिंदू धर्म खां जेको आहे सो पाण खे माना सफ़ा ईअं अलॻि ऐं दीवार कढी बीह रहिया, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो असां खां सिंध जूं कई सरहदूं जूनागढ़ असां खां उन ज़माने में हली वियो, कलोड़नि जे ज़माने में। अच्छा। राजस्थान ऐं जैसलमेर वरी बक़ाया कुझु हिसो असांजे हाणोके विरांगे में वियो। सही। ऐं कुझु मीरनि बि विञायो, मीरनि बि शुरूआत कलोड़नि कई, मीर बि ज़ाहिर आहे। कलोड़ा माना ईअं सम्झो पीरी फ़क़ीरी वारा सुन्नी मुस्लमान उन जुनून में हुया, मीर वरी अहले तशय्युद जे जुनून में हुया। उन्हनि वरी ईरानी असर ऐं कल्चर हिते खणी अचण में असां का कसर न घटाई। उनखां पोइ अंग्रेज़नि त तहस नहस करे विरांगे महिल असांजी बक़ाया हर शइ तबाह बर्बाद करे छॾी। असांजो थर, असांजो राजस्थान, असांजो जैसलमेर सभु शइ असां खां हली वियो। अॼु तव्हां उदयपुर, जयपुर, राजस्थान ऐं जैसलमेर खे ॾिसो, सॼी दुनिया जा सियाहतकार उते अचनि था। ऐं छा उतां जी ख़ूबसूरती आहे, छा उतां जा कोट किला आहिनि, छा असांजा कोट किला आहिनि। बिल्कुलु। असांजो मोहन जो दड़ो अॼु वीरान लॻो पियो आहे, असांजो रनीकोट वीरान लॻो पियो आहे, असांजो चांव जो दड़ो वीरान, असांजो ही जेको आहे कोट ॾिजी वीरान, असांजो उमरकोट वीरान। पर हुते तव्हां ॾिसो जेके थर ऐं उतां जे राजस्थान सूबे में जेतिरा बि कोट किला असांजी सिंध जा आहिनि, इहे सुमरा दौर जा के ठहियल आहिनि, के समा दौर जा ठहियल आहिनि, के ॾाहिर दौर जा ठहियल आहिनि, असांजा ठहियल आहिनि। किला को अॼु जा ठहियल आहिनि छा? कॾहिं सिंध जी तारीख़ जा आहिनि, मां दावा थो कयां। ही अरोड़ में राजा वारो किलो ई रही वियो आहे। हा न, त उन्हनि खे न सिर्फ़ु ठाहियो आहे, बल्कि उन्हनि खे सजाए उते आलमी सतह ते सयाहनि खे दावतूं ॾेई पुरम उन हिकिड़ो मोतबर समाज ॾे। ऐं राजस्थान में जेको कुझु उन्हनि कमु कयो आहे, तव्हां वीडियो यूट्यूब ते वञी ॾिसो त सही, तव्हांखे यकीन न ईंदो छा ठाहियो आहे उन्हनि। इहो आहे।